अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम हार्ट इशू में मैं तव्हांजी मेज़बान सबीन मेमण। हार्ट इशू प्रोग्राम की शुरुआत कंदासीं। अॼु प्रोग्राम में जे इशू ते ॻाल्हि ॿोल कंदासीं, तव्हां ताईं उन्हनि जा तफ़सील पहुचाईंदासीं। उन में मेहड़ में यूसी चेयरमैन खे ॿिनि पुटनि समेत क़त्ल वारो मामलो शामिल आहे, जंहिंजे हिकु जवाबदार खे पुलिस पारां गिरफ़्तार करण जी दावा कई वई आहे, जॾहिं त क़त्ल थी वियल यूसी चेयरमैन जे वारसनि जो चवणु आहे त उहे हिन वक़्त ताईं जी जांच मां मुतमइन कोन आहिनि। उन्हनि जो चवणु आहे त असल जवाबदारनि ते हथ विझण जी ज़रूरत आहे। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त तुमनदार काउंसिल जो इजलास पिणु थियो, जंहिंमें उन्हनि पंहिंजी अॻियां जी हिकमत अमली पिणु जोड़ी आहे। उनखां अलावा क़त्ल थी वियल यूसी चेयरमैन जे वारसनि पारां फरियाल टालपुर सां पिणु मुलाक़ात कई वई आहे ऐं उन्हनि खां घुर कई वई आहे त उन्हनि खे पंहिंजे क़त्ल थियल माण्हुनि जे हवाले सां इंसाफ़ ॾियारियो वञे ऐं असल जवाबदारनि ताईं हथ विधा वञनि। इन हवाले सां अॼोको प्रोग्राम कंदासीं ऐं तव्हां ताईं तफ़सील पहुचाईंदासीं। हिन वक़्तु असांखे फोन लाइन ते नई मामले ते जॉइन कयो आहे मेहड़ मां सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर जावेद सुमरो। जावेद, इहो ॿुधायो त हिन वक़्तु मेहड़ में छा सूरत हाल आहे, क़त्ल थी वियलनि जे वारिसनि जो छा चवणु आहे ऐं उते जेके सियासी समाजी धुरियूं आहिनि उन्हनि पारां छा पियो चयो वञे? यूसी बरेदाई के चेयरमैन करमला चांडियो ऐं सदस्य तुमनदार पुट मुख्तियार चांडियो ऐं डिस्ट्रिक्ट काउंसिल जे मेंबर काबिल चांडियो जे दर्दनाक वाक़े खां पोइ संदन क़त्ल ते मेयर जी सियासी समाजी ऐं धुरियूं तोड़े सिविल सोसाइटी मजमूई तौर ते सरापा एहतजाज आहिनि। हिन वक़्तु ताईं को बि कातिल जेको आहे गिरफ़्तार कोन थियो आहे, जॾहिं त हिकु केस में मुख्य जवाबदार दादू पुलिस वटि पाण मुरादो पेश कयो हुयो सिकंदर। अॼु असां वटि इतला आहिनि त तुमनदार काउंसिल जो सरपरस्त ठारो खान नालवानी आहे ऐं उन सां गॾोगॾु उनजो जेको तुमनदार काउंसिल जो चेयरमैन आहे सदा हुसैन चांडियो जेको मक़तूल मुख्तियार चांडियो जो पुटु आहे, उन जी निगरानी में हिन वक़्तु जेको आहे सो इजलास थियो हुयो। हिननि चयो त हर कानूनी तरीक़ो इस्तेमालु कंदासीं ऐं एहतजाज जो रस्तो इख़्तियार कयो वेंदो जेसीं ताईं बाअसर माण्हू जेको MP सरदार चांडियो आहे या हुनजो भाउ बोरान चांडियो आहे उहे गिरफ़्तार नथा थियनि तेसि ताईं असांजो एहतजाज जारी रहंदो ऐं असां हर अमल कानून जे दाइरे जे अंदरि वेही कंदासीं त जीअं असांखे इंसाफ़ प्राप्त थी सघे। उन सां गॾोगॾु मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो वञा त सॼी सिंध जे अंदरि चांडिया बिरादरी जे पारां तोड़े सिविल सोसाइटी जे पारां करमला चांडियो सदस्य ॿिनि पुटनि जे क़त्ल ख़िलाफ़ एहतजाज जारी रहियो आहे। पर उन बावजूदि बि दादू ज़िले जी पुलिस जेके ॿिया रूबो जवाबदार आहिनि जंहिंमें अलीगोर चांडियो आहे, मुर्तज़ा चांडियो आहे, उन खां अलावा सरदार चांडियो आहे ऐं बोरान चांडियो आहे। बोरान चांडियो ऐं सरदार चांडियो जे बारे में इहो ॿुधायां उन्हनि हिकिड़ी अबूरी तौर ते ज़मानत त कराए वरिती आहे, पर वारसनि जो चवणु आहे त उन्हनि जे खिलाफ़ कंहिं क़िस्म जी पुलिस का बि कार्रवाई न कई आहे, जॾहिं त खेनि बाअसर धुरियुनि जी सरपरस्ती हासिलु आहे, जंहिं करे हुननि जे आॾो कानून जा इदारा बेवस बणियल आहिनि। जी महिरबानी। जावेद सुमरो असांखे अपडेट करे रहियो हो। मेहड़ में क़त्ल थी वियल यूसी चेयरमैन ॿिनि पुटनि समेत जिन खे क़त्ल कयो वियो हो ऐं उनजे वारिसनि पारां जेके तहफ़ुज़ात ज़ाहिर कया विया आहिनि त उन्हनि जो चवणु आहे त ॿियनि रूपोज़ जवाबदारनि खे पिणु पुलिस हिन वक़्त ताईं गिरफ़्तार न कयो आहे, जॾहिं त तुमनदार काउंसिल जे चङनि मुड़ुसनि जो इजलास पिणु थियो जंहिंमें उन्हनि अॻियां जी हिकमत अमली जोड़ी। हिन वक़्तु असांखे इन मामले ते ॻाल्हि ॿोल करण जे लाइ जॉइन कयो आहे तुमनदार काउंसिल जे चेयरमैन सदा हुसैन चांडियो, जेको करमुल्ला क़त्ल थी वियल करमुल्ला जो पोटो ऐं उन सां गॾु उनजे पुट जो बि क़त्ल थियो मुख्तियार चांडियो, उनजो पुटु आहे सदा हुसैन चांडियो जेको असां सां हिन वक़्तु फोन लाइन ते गॾु आहे। सदा चांडियो, तव्हांखे भलीकार चऊं था, तव्हां प्रोग्राम में असांखे जॉइन कयो। चांडियो साहिबु, इहो ॿुधायो मूंखे त हिन वक़्तु ताईं जी छा सूरत हाल आहे? सिकंदर चांडियो खे पुलिस पारां गिरफ़्तार करण जी दावा कई वञे थी, छा तव्हां मुतमइन आहियो हिन वक़्तु जेका पुलिस जी इन्वेस्टिगेशन जंहिं रुख़ में हली रही आहे? मैडम ॾिसो, पहिरीं इहा ॻाल्हि आहे त हेॾो वॾो वाक़ियो थियो आहे। अॼु 12हों ॾींहुं आहे वाक़े खे, छरियाम 3 माण्हू दहशतगर्दी करे विच रोड ते क़त्ल कया विया आहिनि ऐं 7 माण्हू नॉमिनेटेड आहिनि, जंहिंमें हिकिड़ो त हमलावर हो जेको हुननि जी फायरिंग में मारिजी वियो, बाक़ी 6 माण्हू उन 6 ई माण्हू नॉमिनेटेड आहिनि। त 6 मां सिर्फ़ु हिकिड़े जी गिरफ़्तारी कई छो कई वई आहे? अहिड़ी जांच में केरु मुतमिन थींदो? हेॾी वॾी दहशतगर्दी थी आहे। इहा जांच मुद्दा बिल्कुलु असांखे इहो ई मुतालबो आहे त फौरी गिरफ़्तार कया वञनि।
सभई माण्हू गिरफ़्तार कया विया आहिनि। ज़ाहिरी ॻाल्हि आहे हीअ जेका गिरफ़्तारियूं न थी रहियूं आहिनि इहा खून रेली कराइण जी गहरी साज़िश आहे। जे गिरफ़्तारियूं न थींदियूं त ज़ाहिरी ॻाल्हि आहे खून रेली थींदी। चांडियो साहब तव्हां केतिरो मुतमइन पुलिस तव्हां सां केतिरो तावन पई करे गिरफ़्तारियुनि जे हवाले सां जांच जे हवाले सां इन मामले में पुलिस जो केतिरो सहकार आहे तव्हां सां? मैडम उहो ई आहे त जेकॾहिं सरकार तव्हांजे अॻियां आहे त कूड़ो केस जेको आहे उहो अञा ताईं असांजो दाख़िल आहे। जेको हुननि जो हमलावर जो केस बि असां बि वापसि फॉल्स केस असां बि दाख़िल कयो उहो बि केस हींअर ताईं ख़तमु न थी सघियो आहे। ऐं गिरफ़्तारी सिर्फ़ु हिकिड़ी अमल में थी सघी आहे जॾहिं त पुलिस खां का ॻाल्हि ॿुधी कोन्हे। लोकेशन हर शइ आहे उहो काजू मोबाइल हलाइनि था सभु शयूं खां ॿुधी कोन्हे। हींअर ताईं न जेको आहे असां गिरफ़्तारियुनि मां मुतमिन आहियूं न वरी असांजो हींअर ताईं फॉल्स केस जेको आहे उहो हींअर ताईं असांजो ख़तमु न कयो वियो आहे। तव्हां छा था सम्झो कहिड़ो सबबु थी सघे थो जो पुलिस गिरफ़्तारियुनि खां लवाए रही आहे या पुलिस सही रुख में जांच न पई करे तव्हांखे इंसाफ़ न पियो मिले? इन जो छा सबबु थी सघे थो त पुलिस कार्रवाई करण खां जवाबदारनि जे ख़िलाफ़ नटाए रही आहे? उहो त ॻाल्हि क्लियर आहे। उहो बासर आहिनि उन्हनि जे बासरनि जे करे जेको आहे हिकिड़ी शइ ख़राब थी रही आहे। उन्हनि माण्हुनि खे जेको आहे नथा पहुचनि उन्हनि खे गिरफ़्तार नथा कनि। उहे बासर माण्हू आहिनि। उहो जेको ॾिसो हो प्रेस कॉन्फ्रेंस जेकॾहिं कनि था त उहो बि मिनिस्ट्री ऑफ इंफॉर्मेशन उन्हनि खे उहा शइ प्रोवाइड थी करे त उहा लाइव कवरेज करण जे लाइ सभिनी मीडिया खे उते पाबंदी करे त हुनजे बंगले ते कातिल जे बंगले ते वञी मीडिया हुनखे लाइव कवरेज थे त इन शइ मां तव्हां छा था थी सघे इन शइ जे नाले छा था थी सघूं। त हींअर ताईं असांखे ॾिसो न ॿियो को बि इशू न आहे। असांजो इहो ई था चऊं बाबा पुलिस जेकॾहिं करे थी असांखे असां मतिलबु कंहिंजो नालो वठी का शइ नथा चऊं। पुलिस करे बि असांखे गिरफ़्तारियूं खपनि। असांखे लीगल फेवर था घुरूं जेका असांजो बुनियादी हक़ आहे। 3 माण्हू क़तूल कया विया आहिनि दहशतगर्दी थी आहे त जेकॾहिं इन्हनि कातिलनि खे अॼु छॾियो वेंदो त सुभाणे इहे कीअं ॿिए जा घर तबाह कंदा सुभाणे वधीक खून रेली थींदी। इहे कातिल जेके आहिनि उन्हनि खे फौरी तौरु गिरफ़्तार कयूं त जीअं खून रेली खां बची सघे इंसाफ़ जूं तक़ाज़ाऊं पूरियूं थी सघनि। चांडियो साहब इहो ॿुधायो त हिन वक़्तु इजलास बि थियो आहे तुमनदार काउंसिल जो छा जे बारे में इहो इजलास थियो? इजलास में कहिड़ी हिकमत अमली या कहिड़ियूं ॻाल्हियूं तय कई वयूं? ॻाल्हियूं इहे ई तय कयूं त जेको हुननि असांजो जेको अलम जेको बुलंद कयो असीं क़बीलाई जहिड़ा ख़तमु कराइण जो हिन पंहिंजे इलाइक़े में अमन कराइण जे लाइ जेको बाबा अलम बुलंद कयो उहो असां हुननि खे किराइण जी हुननि कोशिशि कई। असांजो इहो ई इजलास थियो त उहो असां हिन में उहो अलम साॻियो बुलंद कंदासीं। पंहिंजे बाबा जो जेको कारवान हो हुन मिशन खे पूरो कंदासीं। असां इलाइक़े में अमन जेको आहे सो क़ाइमु कंदासीं। इवन हेॾो वॾो असांजो मसइलो थी वियो आहे हींअर ताईं मां पंहिंजी पूरी बिरादरी खे पुरअमन रहण जो चयो आहे ऐं काउंसिल में बि असां इहो ई फ़ैसिलो कयो आहे असां पुरअमन रहंदासीं। असां कानून जी जंग विढ़ंदासीं ऐं पूरी सिविल सोसाइटी पूरी सिंध जी आवाम सरापा एहतिजाज बणियल आहे। ऐं असां इहो ई था चऊं असांजी गिरफ़्तारियूं कयूं वञनि ऐं जेको असांजो तुमनदार काउंसिल जो जेको मंशूर हुयो त असां जेको आहे जहिड़ा ख़तमु कराईंदासीं क़बीलाई तकरार ख़तमु कराईंदासीं माण्हुनि खे इंसाफ़ वठी ॾींदासीं माण्हुनि खे ग़ुलामी जी ज़ंजीरुनि मां उहे ज़ंजीरूं हुननि जूं तोड़ाईंदासीं। माण्हू कंहिंजा बि ग़ुलाम न आहिनि हर को पंहिंजे घरां थो खाए। उहा ई शइ असां वरी हुनखे बाबा जी साॻी हुन मिशन खे जारी रखण जो अज़म कयो आहे। सदा चांडियो इहो ॿुधायो त इन विच अरसे दौरान तव्हांजी कंहिं चूंडियल नुमाइंदे सां या पीपल्स पार्टी जी कंहिं आला शख़्सियत सां का मुलाक़ात थी आहे? जी हा बिल्कुलु अदी फरियाद सां मुंहिंजी मुलाक़ात थी हुई कराची में जी ऐं उन्हनि जे अॻियां मूं पंहिंजो पूरो केस उन्हनि जे अॻियां रखियो। उनखे जेको बि असांजो हीअ जेका वारदात थी आहे जेको सॼो मैटर थियो आहे जीअं ॻाल्हियुनि तां थियो आहे मूं बिल्कुलु उहो सॼो अदी जे साम्हूं रखियो आहे। हुननि मूंखां 2-3 ॾींहंनि जो टाइम वरितो आहे त पोइ उन्हनि शयुनि खे हू उन्हनि खां पुछाणो कंदा उन्हनि खे घुराए करे ऐं उहो उन्हनि शयुनि खे इहो ई चयो आहे त तव्हां सां इंसाफ़ थींदो। हाणे उहो त इंतज़ार में आहियूं त ॾिसूं था उन्हनि जो कहिड़ो रिस्पॉन्स अचे थो। बाक़ी राब्ते में अदी फ़िलहाल मूंसां बिल्कुलु आहे। वॾी महिरबानी सदा हुसैन चांडियो तमनदार काउंसिल जो चेयरमैन असां सां लाइन ते गॾो जंहिंजो चवणु हो त पुलिस जी हिन वक़्त ताईं जी जांच या सहकार जे हवाले सां हू क़तई तौर ते मुतमइन कोन आहिनि। हुनजो चवणु तो जवाबदारनि जी पूरी लोकेशन सॼो डेटा मौजूदु आहे खुलेआम सरेआम घुमी रहिया आहिनि। उन बावजूदि पुलिस जवाबदारनि जे ख़िलाफ़ का कार्रवाई न पई करे न उन्हनि खे गिरफ़्तार करे पई जंहिंजो सभ खां वॾो सबबु जेको आहे उहो इहो आहे त जवाबदार ताक़तवर ऐं बासर आहिनि। प्रोग्राम जे सिलसिले खे जारी रखंदासीं। वक़्तु है मुख़्तसिर वक़फ़े जो वठूं था वक़फ़ो। वेलकम बैक नाज़रीन। प्रोग्राम जे सिलसिले खे अॻिते वधाईंदासीं। हिन वक़्तु नई मामले ते ॻाल्हि ॿोल करण जे लाइ असांखे जॉइन कयो आहे सरताज चांडियो। चांडियो साहब भलीकार चवंदा तव्हां प्रोग्राम में असांखे जॉइन कयो। चांडियो साहब छा चवंदव हीउ जेको वाक़ियो जंहिंखे 12 ॾींहं गुज़री चुका आहिनि पर हिन वक़्तु ताईं मुख्य जवाबदार या रूपोश जवाबदार हिन वक़्तु गिरफ़्तार न थी सघिया आहिनि? बिल्कुलु इहे आहे ऐं ही वाक़ियो कोन्हे। मूं न
तव्हांजे तजसुस सां सिंध गवर्नमेंट चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान IG ऐं सभिनी इदारनि खे अपील कंदुसि त असांजी एरिया में 2010 खां वठी करे जेके बि सवें क़त्ल थिया आहिनि उन्हनि जे पोइता उहे सीता में हुजनि या जबल जी पट्टीअ में हुजनि या कंबर शहदादकोट में बिरादरनि जा जहिड़ा हुजनि उन्हनि जे पोयां जेको हथु आहे हुन सरदार खान चांडीअ जो आहे। छो जो जेको माण्हू वोट न आहे ॾींदो मुख़्तलिफ़ बिरादरनि जा माण्हू हिन जा हूंदा आहिनि जेके गुंडा हूंदा आहिनि जेका तव्हां हिन वक़्तु हशर ॾिसो था शहर बंदि कराइण माण्हुनि खे धमकियूं ॾियणु माण्हुनि खे डायरियूं ॾियणु क़त्ल करण खां पोइ बि मस्त बदमस्त पिया बीठा आहिनि उन्हनि जो हथु आहे तंहिंजे करे जुडिशनल इंक्वायरी जोड़ी वञे। क़त्ल थींदड़ सभिनी माण्हुनि जे वारसनि खां हाणे बयानु वरितो वञे छो जो हिन वक़्तु आहे त माण्हू बेदरपा थी बयानु ॾींदा उहे चोजानी बिरादरनि जा क़त्ल थियल हुजनि साखाणी बिरादर में मीरान जा क़त्ल थियल हुजनि उहे काछे में गाइचन ऐं मारखान जा क़त्ल थियल हुजनि या सीता जे पासे जे चांडियनि जे झेड़े में 30-40 माण्हू क़त्ल थियल हुजनि इन्हनि सभिनी क़त्लनि जे पोयां पुष्पनाई कंदड़ सरदार खान आहे। ऐं जेको ताज़ो वाक़ियो थियो आहे मुख्तियार मीरानी खां टिनी क़त्लनि खां बग़ावत करे हिननि जो त ही फ़ैसिला नथो करे माण्हू ठाहे नथो माण्हू वेढ़ाए थो ऐं माराए थो उनजे हिननि माण्हुनि पाण में वधीक ई असां फ़ैसिला पाण कंदासीं ॿियो गुनाह को कोन फ़ैसिला कंदासीं जंहिंजे करे सॼी तुमंदार काउंसिल असां ज़ात परस्त आहियूं पर हिकिड़े वॾेरे जे ख़िलाफ़ पंहिंजे सरदार जे ख़िलाफ़ जेको आया उनमें हिननि फ़ैसिलो कयो त संग चटी न विझंदासीं वॾेरे संग न ॾींदासीं ऐं फ़ैसिला करे माण्हू ठाहींदासीं ऐं कंहिं बि बिरादरी जो बेवाजिबी थींदी त सभु यकमुश्त थींदासीं उहो चांडिया न हुजनि भली खणी एरिया जा माण्हू हुजनि अमन क़ाइमु थिए इहा ॻाल्हि सरदार खे न वणी छो न वणी भई सरदार जो इन सॼी सरदारी ऐं पटको ऐं वोट सभु शयुनि दहशतगर्दी ऐं गुंडागर्दी ते ॿधल हुया तंहिंजे करे हिन क़त्ल कराया जंहिंजो अॼु ॾींहं ताईं को बि जवाबदार गिरफ़्तार नथो थिए। चांडिया साहब तव्हां सम्झो था त जीअं अॻु में जो तव्हां हिस्ट्री ॿुधायो था त एतिरा क़त्ल थींदा रहिया आहिनि एतिरा बिरादरियुनि जा झगड़ा तकरार ही जेको ताज़ा 3 क़त्ल थिया आहिनि पीउ पुटनि खे बेरहमी बेदर्दी सां मारियो वियो आहे हिकिड़ी पार्टी सां तालुक़ रखंदड़ ऐं तव्हां सम्झो था त हिन ते जेतिरो एक्शन वठणु घुर्जे हा ओतिरो एक्शन न वरितो वियो या जवाबदार हिन वक़्त ताईं आजा आहिनि उन्हनि पंहिंजूं ज़मानतूं कराए छॾियूं आहिनि। बिल्कुलु ईअं आहे अॻु में बि हिननि ते FIR थियूं अॻु में बि 50 खान चोजानी जेको चङो मुड़सो चोजानी जो क़त्ल जी FIR हिन बोरान खान ते थी हुई ऐं असांजा जेके लारे चाचा जा आहिनि उन्हनि जी FIR थी पोइ मेड़ूं मिंथियूं करे काफ़िला वठी उहे FIR कैंसिल कयूं वयूं ऐं असांखे ॿियो ई वॾा हिन जा टकसाट हूंदा आहिनि ही जेके बि माण्हू विढ़ंदा आहिनि उनजा के न के माण्हू हिन जा ग़ुलाम हूंदा आहिनि उन्हनि में हिकु त माराईंदो बि पाण आहे ॿियो सियासी मुखालफ़नि जा नाला उन मर्डर में ॾेई छॾींदो आहे जंहिंजो चिटो सारो सबूत ख़ुदि मां तव्हांजे साम्हूं आहियां त जेके बिरादरियूं मथे विढ़ियूं उन्हनि में मूंखे फासाईं जेके कोर्टुनि असांखे रिलीफ ॾिना असां जलसनि में वेठा आहियूं FIR में नाला अची वञनि तंहिंजे करे ही वाक़ियो हिनखे न फबंदो छो न फबंदो जो सिविल सोसाइटी असां मैदान में आहियूं ऐं पहिरियों चक्कर ही एक्सपोज़ थियो आहे हिन जूं जेके बि हरकतूं ज़ाहिर थियूं आहिनि हिन जी दहशत ख़तमु थी आहे अॻे हिकिड़ा 2-3 कामरेडनि जे ख़िलाफ़ हूंदा हाणे ख़ुदि चांडिया बिरादरी जा हज़ारे माण्हू हिन जे ख़िलाफ़ मुज़ाहिरा था कनि ही दहशतगर्दी करे माण्हू मोकिले मुज़ाहिरा करे पंहिंजो डिफेंस थो करे तव्हां ॾिसो त सही हाणे सुभाणे अलाए ॿेजाड़े हिननि सॼे कंबर ज़िले में हड़ताल जो सॾु ॾिनो आहे कातलनि सॾु ॾिनो आहे ऐं उहो माण्हू को बि राज़ी कोन्हे दहशत जे करे शहर बंदि थींदा ऐं चवंदो माण्हू मां सां गॾु आहे कल्ह तव्हांजे फेसबुक ते हलियो आहे त टॉन कॉमेडी जो गंद ढोईंदड़ गाॾियूं जेके से मोकिले उहे माण्हू घुरायासीं सॼो सरकारी हिसो पीपुल्स पार्टी हिन क़त्लनि खे लोहण जे लाइ इस्तेमालु पई थिए। चांडिया साहब कीअं इंसाफ़ मिली सघंदो अॻियां जी हिकमत अमली छा हूंदी कहिड़ो लाहेअमल इख्तियार कयो वेंदो त जीअं जेके मारिया विया आहिनि उन्हनि जे कातिलनि खे अंजाम ताईं पहुचायो वञे। असांजो उन भाइरनि सां दुख ऐं सुख में ज़िंदगी जो साथ रहंदो काश हिन राह में असां सभु मारिया वञूं असां पोइ न हलंदासीं असां जेको पंहिंजे लाइ प्रोटेक्शन जे लाइ हाई कोर्ट में पिटिशनियूं दाख़िल करायूं सभई चाहीनि त हीअ असांखे क़त्ल कराईंदो सुभाणे जे क़त्ल थे त न ते लॻाया वञूं उन पिटिशन दाख़िल करण में ख़ुदि मां बि वेठो आहियां सॼी सुमंदार काउंसिल आहे मौजूदु माण्हू आहिनि जन हिनखे सिर्फ़ु रुॻो इहो चयो आहे त क़त्ल आम न कराए उन्हीअ ते मछरियो आहे ॿियो को बि हुनजो मुतालबो कोन्हे ऐं ॿियो जेको तेल ऐं गैस लेतो आहे उनजी रॉयल्टी ते हिनजो कूड़े नवाब शबीर अहमद पंहिंजो वेलफेयर एसोसिएशन ठाहे अर्धे रुपया खाई वियो आहे स्कूलनि जा माण्हुनि जा हुनजी इन्वेस्टिगेशन थियणु खपे हमल ॾंड जो पाणी बंदि करे लखे माण्हुनि जो किरोड़े एकड़ ज़मीन ग़ैबी देरे खां वठी करे जेका आबाद थींदी हुन ते कब्ज़ो कयो अथई
माण्हुनि जा कूड़ा खाता ठहिराए हिते डीसी जेको आहे शमीर भुट्टो आहे उहो वेठो आहे अॻूणो डीसी इहे सभु कूड़ा खाता मटाइण जे जॾहिं केस बेनज़ीर वाक़े खां पोइ हिते जॾहिं रिकॉर्ड सड़ी वियो हो उन में माण्हुनि जा जेके रिकॉर्ड सड़ी विया त हिन रिकॉर्ड चेंज कया आहिनि ही क़त्लेआम उनजो बुनियाद आहिनि जो उन नाइंसाफ़नि जे ख़िलाफ़ माण्हू उथिया आहिनि पर हाणे माण्हू उथी खड़ा थिया आहिनि हिनखे वधि का क़त्लेआम करणु न ॾींदा। चांडियो साहब मेहड़ जी या दादू जी आवाम में कीअं था ॾिसो अवेयरनेस इन वाक़े जे हवाले सां केतिरी आहे सिविल सोसाइटी जी ॿ शयूं थियूं हिकु हिन जी दहशत जे करे कुझु माण्हू ख़ौफ़ज़दा थी विया आहिनि पर सिविल सोसाइटी जेका मथे आई आहे ॿिया माण्हू जेके मथे आया आहिनि उन्हनि वरी माण्हुनि में उत्साह पैदा कयो आहे इहे ॿई शयूं क़ाइमु आहिनि जेकॾहिं सिंध सॼी हिन ज़ालिम सरदार जे ख़िलाफ़ असांजो साथ ॾिनो त असांजी फतह थींदी न त सॼी उमिरि सिंध हिन सरदारी जागीरदारी निज़ाम में पई पीड़ बि ही वक़्तु आहे कॉम्प्रस जमायतुनि जो ही वक़्तु आहे सिविल सोसाइटीअ जो ही वक़्तु आहे सिंध धरतीअ जे सपूतनि जो हिन जागीरदार जी जेका जिदोजहद आहे सरदारी निज़ाम ख़िलाफ़ ही हिकिड़े सरदारी निज़ाम चांडे जे ख़िलाफ़ जिदोजहद न आहे ही बुनियाद असां चांडिया कबीले इनक़िलाबी रवायत कंदे विधा आहिनि इहा सॼे सरदारी निज़ाम खे लोॾे छॾींदी हे नंढड़ी वेर न आहे इन करे मुंहिंजी सॼी सिविल सोसाइटी सभिनी माण्हुनि खे अपील आहे त हिन वेर जो हिसो बणिजनि। वॾी महिरबानी सरताज चांडियो असां सां लाइन ते गॾो जिन जो चवणो हो त असां इंसाफ़ वठण ताईं माठ करे न वेहंदासीं ऐं जागीरदाराणे निज़ाम ख़िलाफ़ ही असां सभिनी जी जंग आहे। प्रोग्राम जे सिलसिले खे जारी रखंदासीं वक़्तु ऐं मुख़्तसिर वक़फ़े जो वठूं था वक़फ़ो। वेलकम बैक नाज़रीन प्रोग्राम के सिलसिले के इतना ही शुरू कंदासीं हिन वक्त असांखे ज्वाइन कयो आहे इन मामले ते ॻाल्हि ॿोल करण जे लाइ तुमनदार सरताज चोलियाणी। चोलियाणी साहब भली कार चऊं था तव्हां प्रोग्राम में असांखे ज्वाइन कयो। चोलियाणी साहब छा चवंदो ही जेको अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो मेहड़ में करमुला चांडियो खे ॿिनि पुटनि समेत क़त्ल कयो वियो 12 ॾींहं गुज़री विया आहिनि शुरू खां वठी हिन वक़्त ताईं पुलिस जेका जांच कई आहे जेतिरियूं गिरफ़्तारियूं थियूं आहिनि उन हवाले सां तव्हांजो छा चवणु आहे? पुलिस जेका भी आहे उहा कमदार बणियल आहे सरदारनि जी सरदार दर्जन माण्हू माराईंदो रहियो आहे अॻ खां वठी ही को नओं त मामिलो न आहे अॻ में बि कई माण्हू माराया अथई मुंहिंजो पीउ मारायो हुअईं मुंहिंजो चाचो मारायो हुअईं मुंहिंजो मामो मारायो हुअईं मुंहिंजो मासात मारायो हुअईं ही करमलाए त को या असांजो मुख़्तियार अहमद या आदो क़ाबिल त को हुनजे लाइ मसइलो ई कोन्हे। चोलियाणी साहब छो कार्रवाई न थी सघी जेकॾहिं तव्हां ॿुधायो था त एतिरी खूनरेज़ी थी चुकी आहे ऐं बक़ौल तव्हांजे त इन ई माण्हू पारां कराई वई आहे त पोइ अॻ में छो एक्शन न वरितो वियो अॻ में छो मुज़ाहिरा न कया विया एहतजाज छो न कया विया फोर्स छो न विधो वियो? अॻ में शायदि अहिड़ो शहूर न हुयो मीडिया तौर न हुयो ऐं उन खां पोइ वरी हू मेड़ करे आयो असां वटि जेको असां हुनखे पोइ बख़्श कयो होसीं हींअर सुजागी आहे हींअर अवाम सुजाग थी चुको आहे। चोलियाणी साहब कीअं था ॾिसो तव्हां हिन वक़्तु जेका सूरत हाल आहे जेको क़त्ल थी वियल आहिनि करमुला चांडियो उन जा वारिसनि जो चवणु आहे त उहे हिन वक़्त ताईं जी जांच मां मुतमइन कोन आहिनि मुख्य जवाबदार आज़ाद घुमी रहिया आहिनि जेके रूपोश जवाबदार आहिनि पुलिस उन्हनि खे बि गिरफ़्तार करण जे लाइ के कोशिशूं न पई करे तव्हां छा चवंदो? पुलिस उन्हनि खे गिरफ़्तार कंदी कोन बाबा जो बासर आहिनि हू मेड़ दादू कंबर शदादकोट ज़िले जा वॾे में वॾा डॉन आहिनि उहो सरदार आहिनि हुननि खे पुलिस छा कंदी एसपी जा कुझु बि न करे सघंदो DIG हैदराबाद जेको आहे हुनजो कमदार आहे। कीअं छा थियणु घुर्जे तव्हां पारां कहिड़ी हिकमत अमली तय कई वई आहे कीअं इंसाफ़ मिली सघे थो? सुप्रीम कोर्ट नोटिस वठे असांजो तॾहिं को मसइलो हल थी सघे थो बाक़ी हूअं त कोन थींदो हूअं त पुलिस हुनजी पुलिस हींअर बि उहा सिक्योरिटी हुनखे मिलियल आहे जवाबदार बि उहा सिक्योरिटी बि हुनखे मिलियल आहे स्काट में थो अचे पंहिंजा गार्ड थो खणे पुलिस जूं ॿ हुनखे प्रोटोकॉल ॿ मोबाइलियूं मिलियलूं आहिनि हुनखे छा थी सघंदो ही मज़लूम आहिनि बस हिननि जा खून लोड़े छॾींदी सिंध सरकार। चोलियाणी साहब मुज़ाहिरा भी थिया सिविल सोसाइटी ॿाहिरि निकिती कराची प्रेस क्लब ॿाहिरां ऐं मेहड़ में भी तमामु वॾो सिविल सोसाइटी पारां
सुजाग दुरिन पारां जेको मुज़ाहिरो कयो कीअं था ॾिसो माण्हुनि में अवेयरनेस आहे माण्हुनि में हिकिड़ो आहे इन तरह जो तासुर त भई हाणे इन तरह जा वाक़िया जागीरदाराणी या वॾेर की सोच वारो सिस्टम ख़तमु थियणु घुरिजे जंहिंमें माण्हुनि खे महकूम ठाहे उन्हनि जे मथां हाकिम थी वेही था रहनि बाबा इन जे ख़िलाफ़ सरदारी निज़ाम जे ख़िलाफ़ त ही तुमनदार काउंसिल जोड़ी वई हुई जेके ज़ुल्म हुया ज़्यादतियूं हुयूं ऐं तचा पैदा पियो करे खूनरेज़ी पियो कराए माण्हू माराए पियो परात हर शइ हू करे सघे पियो उन जे लाइ ही अमुन जेका असांजी तुमनदार काउंसिल असां ठाही अमुन जे लाइ ठाहीसीं वरी हिन उन तुमनदार काउंसिल खे ज़िलत में विझी छॾियो आहे माण्हू महफ़ूज़ न आहे जेकॾहिं पेरे न पवंदो वॾी महिरबानी सरताज चोलियाणी तुमनदार असांखे जॉइन कयो जंहिंजो चवणु हो त उन्हनि खे इंसाफ़ जी उमेद कोन्हे सुप्रीम कोर्ट खां उन्हनि जो चवणो त असांखे इंसाफ़ जी उमेद आहे इन्हनि मामले जो नोटिस वरितो वञे ऐं उन्हनि खे इंसाफ़ ॾियारियो वञे नाज़रीन इन ई मामले ते ॻाल्हि ॿोल करण जे लाइ हिन वक़्तु असांखे जॉइन कयो आहे क़तल थी वियल करमुल्ला चांडिया जो पुटु परवेज़ चांडियो परवेज़ साहब भलीकार चऊं था तव्हां प्रोग्राम में असांखे जॉइन कयो कहिड़ी हिकमत अमली तय कई वई आहे ऐं हिन वक़्तु ताईं जेका सूरत हाल आहे उन ते तव्हां छा चवंदो सूरत हाल अञा ताईं केस में का बि माना पेशरफ़्त न थी आहे न का गिरफ़्तारी थी आहे हिकिड़ो गिरफ़्तार थियो हुयो जेके कुझु ॾींहं थिया आहिनि अञा ताईं त को बि पुलिस तौरक न वरितो आहे न वरी का गिरफ़्तारी थी आहे पुलिस तव्हां सां केतिरो ताउन करे पई या पुलिस जो केतिरो सहकार आहे पुलिस ॻाल्हाइण वञे त पुलिस ताउन करे थी पर अमली तौर जी अञा कारकर्दगी मां असां मुतमिन न आहियूं परवेज़ साहब कीअं सम्झो था तव्हां त कीअं इंसाफ़ मिली सघंदो या असल बाअसर जवाबदारनि ताईं पुलिस कीअं हथ विझी सघंदी ऐं इंसाफ़ कीअं मिली सघंदो जेको लॻे थो माहौल जेको हिन महिल हले थो पियो त उन मां असांखे का बि उमेद कोन्हे त को पुलिस कुझु करे सघे पुलिस त पंहिंजो तमामु घणो वस कयो आहे पर हू बाअसर माण्हू आहिनि जेके कातुर आहिनि उहे बि बाअसर जी पनाह में आहिनि असांखे नथो लॻे त को असां सां इंसाफ़ थिए इन जे लाइ असां चऊं था त असां जुडिशियल इंक्वायरी करायूं कोर्ट जो दरवाज़ो खड़कायूं जितां असांखे इंसाफ़ मिले भई पुलिस मजबूत आहे पुलिस कोशिशि घणी करे थी पर उहे सरदार जेके आहिनि असांजा उहे तमामु ताक़तवर आहिनि हर गवर्नमेंट जी उन्हनि खे जेका आहे मदद थिए थी पई उन्हनि सां अञा ताईं कातुर उन्हनि जी निगरानी में आहिनि त असां कहिड़ो इंसाफ़ चऊं त असांखे इंसाफ़ मिलंदो इंसाफ़ जी तवक़ा रखणु ग़लति आहे इन्हनि मां परवेज़ साहब पीपल्स पार्टी जी कंहिं आला शख़्सियत या कंहिं चूंडियल नुमाइंदे सां तव्हांजी मुलाक़ात या का ॻाल्हि ॿोल थी आहे तुमनदार काउंसिल सां न पीपल्स पार्टी जी कंहिं आला शख़्सियत या पार्टी जी क़यादत सां अभी फरियाद सां मुंहिंजे भाइटे सदा हुसैन जी मुलाक़ात थी उते ख़ातिरी कराई त जल्द जेके बि मुलविस आहिनि उन्हनि खे असां गिरफ़्तार कराईंदासीं पर उनखे कुझु ॾींहं थी गुज़रिया आहिनि अञा ताईं का बि अहिड़ी कारवाई न थी आहे त को कातिल गिरफ़्तार थियो आहे तव्हांजो कहिड़ो मुतालबो हूंदो हाणे तव्हां छा चवणु चाहियो असांजो मुतालबो इहो आहे त जेके ॾोही आहिनि जेके मुलविस आहिनि जेके कातुल आहिनि उहे जल्द जल्द गिरफ़्तार थियणु खपनि वरी महिरबानी परवेज़ चांडियो असांखे जॉइन कयो जंहिंजो चवणु हो त उन्हनि जो मुतालबो इहो ई आहे त जेके ॾोही या कातिल आहिनि जवाबदार आहिनि उन्हनि खे फौरी तौर गिरफ़्तार कयो वञे जॾहिं त उन्हनि जुडिशियल इंक्वायरी करण जो पिणु मुतालबो कयो नाज़रीन अॼोके हॉट इशू प्रोग्राम जे वक़्तु पिणु ते पंहिंजी पुॼाणी ते पहुचे थो अॼोके हॉट इशू प्रोग्राम में असां मेहड़ में क़तल थी वियल करमुल्ला यूसी चेयरमैन करमुल्ला चांडियो ऐं हुनजे ॿिनि पुटनि जे हवाले सां जेका अपडेट सूरत हाली तव्हां ताईं पहुचाईसीं जंहिंमें सिविल सोसाइटी या मुज़ाहिरो कंदड़नि जो चवणु हो हुनजी फैमिली जो हुनजे वारसनि जो चवणु हो त उन्हनि खे हर सूरत में इंसाफ़ घुरिजे ऐं इहो तॾहिं ई मुमकिन थी सघंदो जॾहिं पुलिस पूरी ईमानदारी सां उन्हनि जवाबदारनि ते हथु विझे जेके हिन मामले में ॾोही साबित थिया आहिनि या जेके ॾोही आहिनि जिन जा नाला FIR में शामिल कया विया आहिनि ऐं उन्हनि जवाबदारनि खे पिणु गिरफ़्तार कयो वञे जेके हिन वक़्तु ताईं रूपोश आहिनि ईंदड़ प्रोग्राम में हाज़िर थींदासीं के नए इशू सां गॾु तेसिताईं ॾींदा इजाज़त अलावाई